मेहरबानी करे काछे जे हवाले सां ऐं जोही जे हवाले सां असां कामरेड आहियूं। कामरेड कुर्बान पंहिंजो फर्ज़ पूरो करे वियो आहे ऐं मां बि ॿ टे ॻाल्हियूं इहे ई कंदुसि। असां कामरेडनि खे ॿियो कहिड़ो हूंदो आहे सवाइ माण्हुनि जे मज़लूमनि जी ॻाल्हि खे अख़्तियार रखण जी। सभ खां पहिरीं त स्टेज ते वेठल जेतिरा बि मान वारा मुअज़्ज़िज़ आहिनि ऐं पिंडाल में वेठल ओतिरा ई मुअज़्ज़िज़ीन जेके बि आहियो तव्हां सभिनी खे शुभ सलाम। खलील आरफ़ ज़ुमरो हक़ीक़त में अॼु ॿुधाए छॾियो आहे त खलील जो कदु तमामु वॾो आहे ऐं खलील जी जेका हीअ प्रोग्राम आहे, खलील जी जेका महिनत आहे, खलील जी जेका जुस्तजू आहे, खलील जेको किरदारु अदा करे पियो थो हींअर जोही में, खलील जे हींअर वेझे केरु अचण जे माना सोचणु घुरिजे त खलील जे वेझो केतिरो अचिजे, खलील जे लाइ छा कजे। खलील हींअर तमामु वॾी ते पहुतल आहे। साईं मदहोश जेको न करे सघियो उहो खलील करे पियो थो। हाणे अचूं था काछे जे हवाले सां। काछो मुशाइरो आहे, काछे जी जेकॾहिं ॻाल्हि न कजे, जीअं कामेड़ कुर्बान चई वियो त काछे जे हवाले सां, जोही जे हवाले सां, उन में कामेड़ को हिकिड़ो ज़रो बि वधाउ कोन कयो आहे। जेका बि हुन ॻाल्हि रखी आहे उहा बिल्कुलु सच रखी आहे। तव्हां जेकॾहिं वञो जोही खां हाजी खान या काछे हैरो खान या भरी वञो, तव्हां हितां वेंदो तव्हांजा घर जा माण्हू तव्हांखे कोन सुञाणींदा, छो त रस्तनि न हुजण जे करे तव्हांजो नमूनो मटिजी वेंदो। अहिड़ी हालति ख़राबु आहे। जेकॾहिं इहो हिकिड़े काछे जे रस्ते जी ॻाल्हि कजे, साईं शरफ़ुद्दीन आयो आहे शायदि जोही खां जीअं आयो हुन ते अची वेंदो हूंदो, वरना हालति हेॾा आयो हुजे त ॿी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अचूं जोही खां वाही जे रस्ते ते